अॻूणे वक़्त में जॾहिं सिंध हिंदू राजाउनि जे हथनि में हुई तॾहिं उन जो गादी जो हंधु ऐं मुखिया शहर अलूर हो ऐं ॿियनि भाङनि में ॿांभड़ा या ब्रह्मण आबाद, सेवण ऐं नीरुणकोट ऐं देबल हुआ। उन ज़माने खां पोइ अरबनि जी हुकूमत में ठट्टो गादी जो हंधु थियो। जॾहिं सुल्तान महमूद गज़नवी जे वज़ीर अब्दुर्रज़ाक़ सिंध ते काह कई तॾहिं हिन सेवण ऐं ठट्टो वरितो ऐं उते पंहिंजा हाकम मुक़ररु करे हलियो वियो। तंहिंखां पोइ सुमरन ऐं समन जी हुकूमत में बि ठट्टो सिंध जो तख़्तगाह हो। समन जे जामनि मां निज़ामुद्दीन या जाम निदो जंहिं 60-70 साल राज कयो तंहिं हाणोके ठट्टे जो बुनियादु विधो। पुराणो ठट्टो इन खे वेझो हो ऐं अॻे ठट्टे खे नंगर सॾींदा हुआ। तंहिंखां पोइ अरगून ऐं तुरखान मुग़ल उते अची रहण लॻा ऐं उन्हनि ठट्टे खे मस्जिदूं ऐं आम फ़ाइदे जी इमारतुनि ऐं कम सां ॾाढो सिंगारियो। शाहजहान बादशाह ठट्टे में वॾी जामा मस्जिद तामीर कराई जेका अञा ताईं मौजूदु आहे। पोइ जिन ॾींहंनि में नादिर शाह सिंध में आयो तिन ॾींहंनि में मियां नूर मोहम्मद कलोड़े ठट्टो पंहिंजे हथु कयो। कलोड़नि जे राज में ठट्टे में अंग्रेज़नि जी ईस्ट इंडिया कंपनीअ हिकिड़ी कोठी ऐं वापार खानो हलायो, पर उहो किन वरनि खां पोइ वरी बंदि थी वियो। उन्हनि खां अॻे तुरखाननि जे ज़माने में फिरंगी या फ्रेंच ठट्टे में रहंदा हुआ जेके पोइ ठट्टे खे फुरे लुटे हलिया विया। दहली जे बादशाहनि जे नाइबनि जी हुकूमत खां पोइ जॾहिं कलोड़ा हाकिम थिया तॾहिं ख़ुदाबाद सिंध जो गादी जो हंधु थियो। जॾहिं अंग्रेज़ सरकार जो राज थियो तॾहिं कराची सिंध जे गादी जो हंधु थियो। जॾहिं ठट्टो गादी जो हंधु हो तॾहिं सभिनी जुदा जुदा घराणनि जा हाकिम ठट्टे जे वेझो मकली जी टकरी आहे उन ते दफ़न थियल आहिनि। उन्हनि जा कुबा ऐं क़बरूं अञा ताईं ॾिसण में पिया अचनि। उन्हनि खां सवाइ केतिरा ई सैद ऐं ॿिया वॾा ख़ानदान ठट्टे में रहंदा हुआ। तिन जा मक़बरा मकली ते मौजूदु आहिनि। चवण में अचे थो त 1,25,000 पीर मकली ते रखियल आहिनि। इन करे इन टकरी खे पाक सम्झंदा आहिनि ऐं इन करे ई उन जो नालो मकली रखियाऊं यानी नंढड़ो मको।